मदई जे लॻे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल गाइजा में सकाफ़ती प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि टेबलोज़ सवाल जवाबनि जे मुक़ाबलनि समेत ॿियूं गेमियूं खेॾी सकाफ़त खे भेटा पेश कई। जंहिं बैदि उस्तादनि पारां पहिरीं ॿी ऐं टीं पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि खे मेडल ऐं ट्रॉफियूं इनाम तौरु ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते स्कूल जे हेडमास्टर अली मोहम्मद अबड़ो, जग मशहूर शाइर अदीब उस्ताद सागर महर, मोहम्मद अयूब काकेपुट ऐं ॿियनि उस्तादनि तोड़े शागिर्दनि चयो त अहिड़नि प्रोग्रामनि कराइण सां सिंध जी सकाफ़त उजागर थिए थी ऐं शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाईअ सां गॾु खेनि सिंध जी रहणी कहिणी बाबति मालूमात मिले थी। हिननि चयो त सिंध जी क़दीम तहज़ीब दुनिया में मशहूरु आहे ऐं असांखे पंहिंजी तहज़ीब सां प्यारु आहे, जंहिं करे असां हर साल पंहिंजे सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाए सकाफ़त खे भेटा पेश करे दुनिया खे पैगाम ॾींदा आहियूं त असां ज़िंदह क़ौम आहियूं ऐं असांखे पंहिंजी धरती ऐं सकाफ़त सां जुनून जे हद ताईं प्यारु आहे। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदई जी।